नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में मासूम ॿारड़ी सां जिनसी ज़्यादती ऐं क़त्ल ख़िलाफ़ पीर जे ॻोठ में एहतजाज कयो पियो वञे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली। जी बिल्कुलु, हरेश कुमार। पीर जे ॻोठ में हिकु सुबुह सां दर्दनाक वाक़ियो पेश आयो। मासूम ॿारड़ी मोनिका लाड़क खे बेदर्दी सां ज़्यादती जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। इन हवाले सां पीर जे ॻोठ में सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मासूम ॿारड़ीअ सां जिनसी ज़्यादती क़त्लनि ख़िलाफ़ पीर जे ॻोठ जे अवाम इन दरिंदगीअ ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारींदे पंहिंजे ग़म कावड़ गुस्से जो इज़हार कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुजरिमनि खे सज़ा ॾियारण जे लाइ सख़्तु मुहिम हलाईंदासीं। मुहिम हलाइण अवामी ताक़त जो पिणु हिकु सबूत आहे ऐं असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त मोनिका लाड़क जे क़ातिलनि में जेके मुलविज़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे एफआईआर दाख़िल कई वञे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सरापा एहतजाज हूंदा थी। जी हरेश कुमार। मेहरबानी नौमान अली तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।